कलंदर सर तालिब शाह बुखारी लाइ अवां कुझु थोरो वधीक ॿुधायो त साईं जन किथां आया ऐं कॾहिं खां ई दरगाह क़ाइमु थी ऐं हिते कहिड़ी कहिड़ी ज़ातियूं हिते क़ब्रस्तान में दफ़न थियनि थियूं, इहो तव्हां थोरो ॿुधायो तालिब शाह बुखारी जी थोरी तारीख़। जी, मूं अॻोणे बि तव्हांखे चयो त ईसवी ऐं हिजरीअ में 600 साल जो फ़र्क़ु आहे। हीअ तक़रीबन 1300 ईसवी जी ॻाल्हि आहे। असां वटि जेके सीना बसीना रिवायतूं, जेके ॾंद किथायूं, जेके वॾनि जूं सारोणियूं सांढियल जेके दस्तावेज़ आहिनि ऐं उन्हनि जा जेके लिखियल जेके मकाला आहिनि पर कलमी हालत में, जंहिंमें चेयरमैन जेको खानपुर जो हो हाजी ग़ुलाम शाह, उनजो मकालो आहे, आख़ुंद जान अहमद खटी साहिब जो मकालो आहे, ऐं कुझु शुअरा हज़रात आहिनि जेके सेठार कम्यूनिटी जा आहिनि, जेके ॾोर में वेठे तारीख़ खे ज़ाहिर कंदा हुआ, उहे बि आहिनि। अच्छा, उन्हनि वाज़े वेठी कयो आहे त ही लाल शहबाज़ कलंदर उस्मान मरवंदी जो हम असर आहे। अच्छा, इहो कीअं मतिलबु 1300 ईस्वी सां वास्तो रखे, पर हीअ हम असर आहिनि। गौस बहाउद्दीन ज़करिया ऐं उच वारो जेको जद आहे बुखारी सादात जो जलालुद्दीन शाह, ऐं जेको आहे पंहिंजो कलंदर शहबाज़ ऐं तालिब शाह, अबू तालिब शाह बुखारी, मुकमिल अबू तालिब शाह बुखारी नालो आहे उनजो। इहा ईअं ख़बर पई त 80 वारे ॾहाके में असांजो वाल साहिबु चवंदो हो ऐं हितां जा बुज़ुर्ग सादात चवंदा हुआ त उतां कलंदर शहबाज़ तां पढ़ मोकिलियो, जंहिंमें सोनियूं झालर वग़ैरह कुझु गोल्ड जेको आहे उन में एम्ब्रॉयडरी तौर ते लॻल हो। पोइ उहे जॾहिं फ़क़ीर हिते कशाला काटे अची पहुता अची त उहो तमामु हिकिड़ो महांगो तरीन जेको पढ़ हो हुते रखण जे लाइ। हीअ त 80 में हिकिड़ी तमामु सिका रिवायत आहे। उहे माण्हू अञा ज़िंदा आहिनि जेके जन वेठे ॿुधो ऐं ॾिठो बि सयूं जेके फ़क़ीर आया त उहे असां हुते पुछंदा पिया त अबू तालिब शाह बुखारी माना किथे आया, असांखे तालिब शाह दर को ॿुधाए अबू तालिब शाह माना हिते मारूफ़ तालिब शाह सां अबू तालिब 1300 ईस्वी में हम असर आहे। इस्लाम जी तबलीग जे हवाले सां सीना बसीना जेके रिवायतूं ॿुधाइनि थी, जॾहिं हिते आया त सादगी जे निहायत आलम में आया। साईं जो हिते जेको खानपुर में हम असर आहे उहो रहमत शाह आहे, जेको जीलानी सादात आहे। जी सर। जेको खानपुर जे ॾखिण में मुदफ़न आहे, तमामु वॾो क़ब्रस्तान आहे। मुंहिंजे ख़्याल में हिते उते रहमत शाह जे क़ब्रस्तान में सेठार बिरादरी जा ऐं मुतफ़रक़ा ॿियूं ज़ातियूं जेके आहिनि उते मुदफ़न कंदा आहिनि। रहमत शाह ई हम असर आहिनि। उन्हनि जे मौजज़ात कमालात जूं ॻाल्हियूं बि सीना बसीना आहिनि। सम्झी, काफ़ी मतिलबु सारोणियूं आहिनि। पोइ काफ़ी दौर हली करे असांजे वॾड़नि खे पंहिंजे आबा व अजदाद सां हुनखे ॿुधायो, हुनखे इहो सिलसिलो हले पियो त हिते हिकिड़ो ख़ानदान बि आयो, पर ख़ानदान जी जेकी आमद हुई इहा बख़्तियार दौर खां काफ़ी बाद में या असां ब्रिटिश दौर में चई सघूं था, या वरी उन खां थोरो अॻु में, ब्रिटिश खां अॻु में थोरो। पोइ हिते ख़ानदान उन दावा कई त असां अबू तालिब शाह बुखारी जो औलाद मां आहियूं। ऐं उन जेके मौजूदा जेको सजादा नशीन आहे शाह साहबान, जेके साईं हाजन शाह या मौलन शाह वारा जेके आहिनि, उन्हनि जा जेके वरसा वेठा आहिनि इते ई बिल्कुलु उन्हनि जूं जायूं हुयूं। ऐं उन्हनि काफ़ी टाइम ताईं इहा दावा वेठे कई त असां हिन जो औलाद आहियूं, पर उनजे दावा खे हितां जे जेके मक़ामी माण्हू आहिनि, जीअं मां पहिरियां तव्हांखे मोरूसी ॻाल्हि कई, जंहिंमें सेठार सैयद खटी या पाटोली या चाकी वग़ैरह हे कुंबर, इन्हनि उन्हनि खे तस्लीम क़तन न कयो। अच्छा, पोइ उहे जॾहिं हीअ दार फ़ानी छॾे विया त उन्हनि जूं क़बरूं बि जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि बिल्कुलु अबू तालिब शाह बुखारी जे ओलहंदे पासे खां जेके आहिनि। भली क़बरूं मसमार आहिनि, पर इहा हिकिड़ी रिवायत आहे त हीअ सभई उन्हनि जे
अयाल जूं क़बरूं आहिनि जेके दावा कंदा हुआ अयाल वारा। सही। जी साईं।